अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों असां शेयर कंदा हलूं। मिशन वडी यूसी ते आज़ाद राजूनी इताद जे तरफ़ां पीपी जे नामज़द उम्मीदवार मोहम्मद अली डगोजा फार्म इलेक्शन कमीशन में चैलेंज कया विया। जॾहिं त सेशन कोर्ट खां वेंदे सिंध हाई कोर्ट खां वेंदे अॼु सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री बि मोहम्मद अली डगोजा फार्म रद्द करे छॾिया। ॿिए पासे राजूनी इताद जे तरफ़ां यूसी मिशन वडी ते वर्क मुहिम तेज़ कई वई आहे। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां हिमायत जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें लिगारी बिरादरी, मलक बिरादरी, जट बिरादरी, सूटड़ बिरादरी, मंगरिया बिरादरी शामिल आहिनि। मेहू बिरादरी, भट बिरादरी, ख़ासकली बिरादरी, लोहार बिरादरी, मला बिरादरी, उमरानी बिरादरी, कुंभार बिरादरी, शोरा बिरादरी पिणु शामिल आहिनि। जॾहिं त मेघवाड़ बिरादरी, महाराज बिरादरी, समा बिरादरी, शेख बिरादरी, ओठा बिरादरी रहंदड़ समूरनि बिरादरियुनि तरफ़ां मुकमल तौर ते सपोर्ट करण जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें खोसा बिरादरी, थेबा बिरादरी, डग्गा बिरादरी पिणु शामिल आहिनि। जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल जे उम्मीदवार मुख़्तियार अहमद लिगारी जो चवणु आहे त असां 24 तारीख़ खां अॻे ई इलेक्शन विन करे वेठा आहियूं।